को इमाम अबू हनीफ़ा जे पोयां, को इमाम अहमद बिन हंबल जे पोयां, को इमाम मालिक जे पोयां, को इमाम शाफ़ी जे पोयां। इन्हनि जो कौल छा आहे? इमाम शाफ़ी रहमहुल्लाह, इमाम मालिक रहमहुल्लाह, इन्हनि ॿिन्ही जो कौल आहे जेको बेनमाज़ी ॾिसण में अचे, जेको नमाज़ नथो पढ़े फ़ौरन उनखे क़त्ल कयो। इमाम अबू हनीफ़ा रहमहुल्लाह छा थो चए? चए थो जेकॾहिं को नमाज़ नथो पढ़े उन शख़्स खे क़ैद में विझी छॾियो, जेल में बंदि करे छॾियोसि, क़ैद करे छॾियोसि। जेसीं ताईं नमाज़ शुरू नथो करे उन जी क़ैद ख़तमु न कयो। हा, जेकॾहिं नमाज़ शुरू न करे क़ैद में मरी वञे त भले मरी वञे, क़ैद खां आज़ादी न ॾिजोसि जेसीं ताईं नमाज़ शुरू नथो करे। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह छा था फरमाइनि? फरमाए थो जेकॾहिं उहो बेनमाज़ी शख़्स आहे उन खां पहिरीं तौबा ताइब थियण जी अपील कयो, उनखे चओ त तौबा ताइब थी, अॼु खां पोइ नमाज़ न छॾिजांइ। जेकॾहिं नमाज़ छॾे थो ऐं जेकॾहिं तौबा ताइब नथो ॾे, मोहलत उनखे ॾियो हिकिड़ी, जेकॾहिं नथो सुधरे त पोइ क़त्ल करे छॾियोसि। रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वाहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी महकमि तंज़ीलिही व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। अक़िमिस्सलात लिदुलूकिश शम्सि इला ग़सक़िल लैलि व क़ुरआनल फ़ज्र इन्न क़ुरआनल फ़ज्रि कान मशहूदा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हम्दो सना दुरूद व सलाम का बाद मुअज़्ज़ज़ सामीन बिरादरान इस्लाम, अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में फरमायो इन्ना सलात कानत अलल मुमिनीन किताबम मौक़ूता। नमाज हर मोमिन ते, हर ईमान वारे ते वक्त मुक़र्ररा ते फ़र्ज़ कई वई है। नमाज एडो अहम फरीज़ो आहे, जेकॾहिं को शख़्स नमाज का गाफ़िल आहे, नमाज नथो पढ़े, नमाज जो वक्त ज़ाया करे थो पढ़े, उन शख़्स जे ॿिए बि कंहिं अमल जी अल्लाह खे ज़रूरत न आहे। एतिरे क़दुरु अहम मामिलो आहे नमाज जो। अॼु कई माण्हू कई कम नेकी जा कनि था, कंहिंसां ताउन कनि, कंहिंसां सुठाई वारा कम कनि, भलाई वारा कम कनि, अल्लाह जी राह में ख़र्च बि कनि, ॿिया बि कई कम करण वारा। पर अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में फरमायो त जेकॾहिं इन्हनि जा अमल ज़ाया थियनि पिया त उन जी वजह इहा आहे त इहे नमाज खां गाफ़िल आहिनि, नेकी जा कई कम कनि पिया पर अल्लाह जी बारगाह में क़बूल नथा थियनि। वजह छा आहे? वजह इहा आहे जो इन ते नमाज जी मोहर न आहे। हर अमल ते नमाज जी मोहर जो हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं इहो ठपो न आहे त अमल जी क़ाबिलियत क़बूलियत न आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुज़ीउस सलात, नमाज के ज़ाया करण वारो शख़्स, उन जी ॿी जेका बि नेकी आहे अल्लाह रब्बुल आलमीन खे उन नेकी जी का बि ज़रूरत न आहे। सभ खां अव्वल
नमाज आहे ईमान वारे जे लाइ, मोमिन जे लाइ नमाज माफ़ या छॾण इन जी का बि गुंजाइश न आहे। क़ुरान और हदीस जो मुतालो कयूं त मालूम थींदो त अल्लाह रब्बुल आलमीन बीमार, मरीज़, परेशान कंहिंखे बि नमाज छॾण जो हुकुम न ॾिनो। कुझु रियायत इन में सिर्फ़ु औरतुनि जे लाइ आहे। मख़सूस ॾिहाड़नि जे करे औरतुनि ते सिर्फ़ु कुझु ॾींहं नमाज माफ़ आहे। बाक़ी दुनिया जे अंदरि को बीमार हुजे, को मरीज़ हुजे, को लाचार हुजे, तंग हुजे, मोहताज हुजे, परेशान हुजे, तकलीफ़ुनि में हुजे, कंहिं बि सूरत में नमाज माफ़ न आहे। हदीस वरी मारूफ़ आहे त जेकॾहिं बि नमाज नथो पढ़ी सघे त वेही पढ़े, जेकॾहिं वेही नथो पढ़ी सघे त सुते ई नमाज पढ़े, इशारनि सां नमाज पढ़े, पर नमाज माफ़ न आहे। इहा ज़हनियत असांखे ख़तमु करणु घुरिजे त नमाज छॾणु को मसइलो ई न आहे। अॼु मुसलमाननि जे लाइ, मोमिननि जे लाइ, ईमान वारनि जे लाइ नमाज छॾणु को मसइलो ई न आहे। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र। जंहिं शख़्स ॼाणी वाणी नमाज छॾी उन कुफ्र जो कमु कयो। ॼाणी वाणी बिला वजह, बिला सबब जे, नमाज त सबब जे बावजूद न आहे छॾणी, पर कंहिं शख़्स खे ख़बर बि आहे नमाज फ़र्ज़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन इहो हर मुसलमान ते फ़रीज़ो मुक़ररु कयो आहे, उन खां पोइ बि नमाज नथो पढ़े त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उन कुफ्री आहे कमु कयो। बैनल अब्दी वल कुफ्री तर्कु सलात। इमामुल अंबिया फरमायो त कुफ्र ऐं मुसलमान, ईमान कुफ्र, मुसलमान बानो काफ़िर वारो इंसान, कुफ्र वारो इंसान, इन ॿिन्ही में फ़र्क़ु करण वारी शइ नमाज आहे, सलात। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा कई फ़रामीन पाण फरमायो त नमाज के ज़ाया करणु, उन जो नुक़सान बयानु कयूं त नुक़सान छा आहे। फरमायो त मन तरक, जंहिं शख़्स नमाज वुस्ता असुर जी नमाज ज़ाया कई, जंहिंखे विची नमाज चयो वेंदो आहे, विची नमाज जंहिं शख़्स ज़ाया कई, कअन्नमा वुतिरा अहलुहु व मालुहु, गोया कि उन शख़्स जे अहलो अयाल ऐं माल खे ख़तमु कयो वियो, तबाह ऐं बर्बाद थी वियो। माल तबाह थी वञे, बर्बाद थी वञे, घर उजड़ी वञे, तबाह ऐं बर्बाद थी वञे, इहो एॾो वॾो नुक़सान न आहे जेतिरो नमाज असर छॾण जो नुक़सान आहे। इन हदीस जो मतिलबु इहो आहे। ॿिए पासे ॾिसूं था त इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रकातल फज्री खैरुम मिन दुनिया व मा फीहा। पाण फरमायो फज्र जो ॿ सुन्नतूं जेके फज्र नमाज खां पहिरीं पढ़ियूं वेंदियूं आहिनि, फरमायो सिर्फ़ु इन ॿ नफ़िल, ॿ सुन्नतुनि जो फ़र्ज़ अजुर केतिरो आहे। पाण फरमायूं त दुनिया ऐं दुनिया में जेको माल मत आहे, इन्हनि सभिनी खां बहितरीन ऐं फ़ाइदेमंद इहे बरक़तूं आहिनि। इन्हनि सभिनी खां क़ीमती, पूरी दुनिया खां क़ीमती ॿ सुन्नतूं। पोइ फ़र्ज़ नमाज जी केॾी अहमियत हूंदी, केॾी फ़ज़ीलत थींदी। अॼु मुसलमान गाफ़िल आहे, पंहिंजे कारोबार में, पंहिंजी तिजारत में का परवाह न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में 5 नमाज़ुनि जो ज़िक्र कयो। फरमाया कि मिस्सलात लिदुलूकी शम्सी इला गसकिल लैल व कुरआनल फज्र इन्न कुरआनल फज्र कान मशहूदा। फरमाई ते मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज पढ़, ॾींहं खां वठी नमाज पढ़, रात जो, रात जी तारीख़ी ताईं नमाज पढ़, यानी फज्र, ज़ोहर, असर, मग़रिब, इशा, सभु नमाज़ुनि जो अल्लाह सां हिकिड़ी आयत में
ज़िक्र कयो। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो व क़ुरआनल फ़ज्र इन्न क़ुरआनल फ़ज्रि कान मशहूदा। फजर जी नमाज़ बि पढ़, इहा नमाज़ गवाही वारी आहे। इन में अल्लाह जा फ़रिश्ता नाज़िल थींदा, इन में अल्लाह जा फ़रिश्ता नाज़िल थी करे हाज़िरियूं लॻाइनि था, उहे हाज़िरियूं अल्लाह खे पेश कंदा। फजर जी नमाज़ पढ़ो। कुरान मजीद में हिकिड़ी आयत में अल्लाह रब्बुल आलमीन 5 नमाज़ुनि जो तज़किरो कयो। हिन खां अॻे जेका मूं आयत पढ़ी त मुसलमाननि ते ईमान वारनि ते 5 नमाज़ूं वक़्त मुक़ररा ते फ़र्ज़ कयूं वयूं आहिनि। पर अॼु छा थींदो आहे, नमाज़ त फ़र्ज़ आहे, परवाह ई कान्हे। दुकान ते वेठो आहे, परवाह ई न आहे। 5 नमाज़ूं कॾहिं गॾियो पियो पढ़े, कॾहिं 2 नमाज़ूं गॾियो पियो पढ़े, कॾहिं 3 नमाज़ूं गॾियो पियो पढ़े, गॾु कॾहिं ज़ोहर असर तां बिला वजह, का वजह ई न आहे। ऐं क़ुरान चए थो फ़र्ज़ कयूं आहिनि वक़्त मुक़ररा ते। वरी ॿिए मक़ाम ते पढ़ूं क़ुरान मजीद खे, सूरतुल माऊन फरमाए फ़वैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साऊन अल्लज़ीना हुम युराऊन व यमनऊनल माऊन। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो हलाकत आहे नमाज़नि जे लाइ, यानी नमाज़ पढ़ण वारा आहिनि, नमाज़ूं पढ़ण वारनि जे लाइ हलाकत ऐं बर्बादी आहे। उन्हनि जे लाइ जहन्नम आहे, दुनिया में बि वेल आहे, आख़िरत में वेल आहे। नमाज़ूं पढ़ण वारनि जे लाइ छो वेल आहे? फरमाई त उहे नमाज़ुनि में ग़फ़लत जो मुज़ाहरो था कनि, नमाज़ूं पढ़नि था पर वक़्त के ज़ाया करे, टाइम के ज़ाया करे, अदा नथा कनि, बिला वजह बिला सबब कज़ा नमाज़ कनि था। इन करे उन्हनि खे बि इन नमाज़ जो को बि अजर न मिलंदो, बल्कि इन नमाज़ुनि जो उन्हनि खे गुनाह मिलंदो ऐं उन्हनि खे सज़ा मिलंदी दुनिया ऐं आख़िरत में। सूरत माऊन में अल्लाह से नमाज़नि जे लाइ वेल ॿुधायो। छो? इन करे जो नमाज़ थिए पई पंहिंजे कारोबार में लॻो पियो आहे, नमाज़ थिए पई पंहिंजे कम कार्यनि में लॻो पियो आहे। यादि रखिजो त हीअ नमाज़ जे लाइ जेका अज़ान ॾिनी वेंदी आहे, इन अज़ान जो मक़सदु छा आहे? इन अज़ान जो मक़सदु इहो आहे त सभु कारोबार हिकिड़ी साइड ते लॻाए नमाज़ पढ़ो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तर्ज़ अमल छा हो? पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾीमहिल अज़ान थींदी हुई, उम्महातुल मोमिनीन बयानु कनि थियूं, सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाए थी जेॾीमहिल अज़ान थींदी हुई त इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कैफ़ियत इहा थी वेंदी गोया कि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सुञाणीनि ई नथा, असांखे सुञाणीनि ई कोन था। यानी फ़ौरन अज़ान खां पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मिसवाक कंदा हुआ, ॾंदण कंदा हुआ, वुज़ू करे नमाज़ जी तयारी। सॾु अची वियो मस्जिद मां, नमाज जो टाइम थी वियो आहे, वक़्त मुक़ररा ते नमाज़ पढ़ो। सदा बुलंद थी वई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अल्लाह सभिनि खां वॾो आहे, कारोबार खां वॾो आहे, तिजारत खां वॾो आहे, हर दुनिया जे कमनि खां। जेकॾहिं मोहब्बत हासिल करणी अथव, जेकॾहिं अल्लाह ताला जी रज़ा हासिल करणी अथव, सभु कुझु छॾे मस्जिद ॾांहुं अचो। इहो पैगाम 5 वक़्त हिन स्पीकर तां हर शख़्स जे कननि ताईं पहुचंदो आहे। पर जेकॾहिं इन पैगाम खां पोइ, सॾण खां पोइ बि न अचे त उन खां वधीक बदबख़्त शख़्स केरु हूंदो? जंहिंखे वक़्त मुक़ररा ते इत्तला ॾिनी वञे त नमाज़ जो टाइम थी वियो आहे, मस्जिद में अच, पर बदकिस्मत नमाज़ ते न अचे, उन जो अंजाम छा थींदो? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबा इकराम केतिरे क़दुरु फ़िक्र हो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु हमिलो कयो वियो आहे, ज़ख़्मी हालत में ज़मीन ते मौजूद आहिनि, परेशान सहाबा, त होश में कीअं आंदो वञे? सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु बेहोशी जे आलम में आहिनि। सहाबा चवनि था, पाण में मशवरो कनि था, छो त होश जेकॾहिं उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खे आणणो आहे त उन जे कन में वञी चओ अस्सलात अस्सलात अस्सलात, कन में वञी चओ अमीरुल मोमिनीन नमाज़ नमाज़ नमाज़। अमीरुल मोमिनीन जे कन जे भरिसां आवाज़ ॾिनो वियो नमाज़ नमाज़ नमाज़। उन महिल ज़बान मां अल्फाज़ जारी थिया, नाम नाम नाम, जी हा जी हा। यानी बेहोशी जे आलम में बि एतिरो फ़िक्र, कुझु थोरो घणो बि जेकॾहिं आवाज़ पहुतो कननि ताईं नमाज़ जो, फ़ौरन अखियूं खुली वियो, चयूं नाम नाम जी हा लब्बैक, नमाज़ जे लाइ लब्बैक। एतिरे क़दुरु फ़िक्र हूंदो सहाबा इकराम खे नमाज़ जो। सहाबा इकराम फरमाईंदा जेकॾहिं नमाज़
ते को शख्स मौजूद न होंदो हो जेको डेली अचण वारो, रूटीन में अचण वारो, सब नमाज़ूं असां सां गॾु पढ़ण वारो, जेकॾहिं के वक़्तु नमाज़ में मौजूद न होंदो असां पाण में वेहंदासीं, सोचींदासीं त हाणे उन ॾे वञूं, उन खां पुछा कयूं या त दुनिया मां हलियो वियो, या त फोत थी वियो, या त एतिरे क़दुरु परेशान या एतिरे क़दुरु बीमारी उनखे लाहक थी वई आहे जो मस्जिद ताईं अचण जी सकत नथो रखे। बाक़ी का वजह हूंदी ई कान हुई नमाज़ छॾण जी। ही दुनिया जा मामला, दुनिया जा कारोबार, इहा का वजह ई न आहे। एतिरे क़दुरु अहम मामिलो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अव्वलो, पहिरियों पहिरियों सवाल, पहिरियों पहिरियों मुहासिबो क़यामत जे ॾींहुं अस्सलात, नमाज जे बारे में आहे। हुकूकुल्लाह में सभ खां पहिरीं सवाल कयो वेंदो त नमाज पढ़े या न। हुकूकुल इबाद में क़त्ल जे बारे में सवाल कयो वेंदो त फलाणे खे क़त्ल कयो, उन जी वजह ॿुधा। हुकूकुल्लाह में सभ खां पहिरीं नमाज। हिकु रिवायत में अचे थो त नमाज जन्नत में दाख़िल थियण जो सबबु आहे। यानी जेको नमाज नथो पढ़े त उहो जन्नत में दाख़िल न थींदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी सैयदना मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु सफ़र नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु करे पियो। मुआज़ बिन जबल वॾो मारूफ़ सहाबी आहे, क़ुर्बान वञो उन्हनि जी ज़िंदगी ते। उन्हनि जा फ़ज़ाइल एॾा अज़ीम आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इन्नी उहिब्बुका या मुआज़, ए मुआज़ बिन जबल, आऊं तोसां मोहब्बत थो कयां। इमामुल अंबिया जा अल्फाज़। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे साथी सहाबी सैयदना मुआज़ बिन जबल खे फरमायो, इन्नी ला उहिब्बु या मुआज़, ए मुआज़, आऊं तोसां मोहब्बत थो कयां। वो अज़ीम सहाबी, फ़िक्र परेशानी छा आहे कि अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ो सवाल, अहिड़ो मसलो मुंहिंजे ज़हन में आहे, जे मसले खे सोचे सोचे आऊं परेशान थी करे कमज़ोर थी वियो आहियां। मुंहिंजूं हॾियूं कमज़ोर थी वियूं आहिनि। जवान हो, 38 सालनि जी उमिरि में वफ़ात। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मौजूदगी में इंतिहाई जवान। कि अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवानी में मुंहिंजी अहिड़ी कैफ़ियत थी वई आहे जो आउं कमज़ोर थी वियो आहियां। हिकु सवाल जो जवाब तलाश कंदे सोचींदे सोचींदे परेशान रहंदो आहियां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया, मुंहिंजा सहाबी कहिड़ो सवाल आहे, छाजे करे परेशानी? अबिक हाजतुन, कि अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुल्लनी अला अमलिन इज़ा अमिलतुहु युदखिलुनी अल जन्नत व युबाइदुनी मिनन नार। मुस्नद अहमद जी रिवायत आहे कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो सवाल मुंहिंजो इहो आहे, अहिड़ो अमल ॿुधायो जे अमल खे करण सां जन्नत में दाख़िला हासिल कयां ऐं जे करे आउं जहन्नम खां बची वञां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इन्नहु लअज़ीम, ए मुंहिंजा सहाबी तुंहिंजो सवाल वॾो अज़ीम आहे, बहितरीन सवाल तो कयो आहे, जन्नत जो सौदो करण थो चाहीं। कोई सवाल जो जवाबु ॿुध। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, सफ़र जो मौक़ो हो, सफ़र में पिया वञनि सहाबा, सवारी ते आहिनि। सवारी ते हलंदे हलंदे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन सवाल जो जवाबु ॾिनो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सभ खां पहिरीं तूं गवाही ॾे, अन तशहद अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। गवाही ॾे त अल्लाह खां अलावा को माबूद न आहे ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो पैगम्बर ऐं सचो रसूल आहे। व तुक़ीम अस्सलात, नमाज क़ाइमु कर। व तुअद्दि ज़कात, ज़कात अदा कर। व तसूम रमज़ान, रमज़ान मुबारक जा रोज़ा रख। व तुहुज्जल बैत, बैतुल्लाह जो हज कर। इहे 5 कम कंदे तुंहिंजे लाइ जन्नत वाजिबु आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन्नत जी ज़मानत ॾिनी 5 शयुनि जी पहिरीं इक़रार करायो, जे 5 कम कंदो त पोइ जन्नत मिलंदो। उनमें नमाज़ बि आहे। जेकॾहिं 4 कम ॿिया करे थो, नमाज़ नथो पढ़े त पोइ उन 4 कमनि जो को बि वज़न न आहे, उनजो को फ़ाइदो न आहे। जेकॾहिं नमाज़ गॾु पढ़े थो त उन्हनि जी अहमियत बि आहे, उन्हनि जी फज़ीलत बि आहे, उहे कम बि बहितरीनु आहिनि। उन्हनि जे करे ॿिया बि कम क़बूल थींदा नमाज जे करे। जेकॾहिं नमाज़ नथो पढ़े त उहे बि रहिजी वेंदा, उन्हनि जो बि को फ़ाइदो न आहे। त नमाज जी एॾी अहमियत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जा फरामीन बेशुमार आहिनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक हदीस में अचे थो त हिकु दफ़ो हिकु शख़्स खे ॾिठो, उन जे हथनि ते मेहंदी लॻल हुई, मेहंदी हथनि ते लॻल हुई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे ॾिठो, मर्द हो बल्कि मुखन्नस हो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम नाराज़ थी विया। पाण फरमायो त हीअ औरतुनि जी मुशाबहत इख्तियार कई अथई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्तु नाराज़ थिया त हीअ हथनि खे मेहंदी छो आई अथई। हदीस जा अल्फाज़ आहिनि त बाज़ार में ॿिया बि सहाबा मौजूदु हुआ। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ते तमामु नाराज़गी जो इज़हार कयो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं एॾी वॾी हिन नाफ़रमानी कई आहे, मूंखे हुकुम ॾियो त हुनखे क़त्ल करे छॾिया। सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु इहा ॻाल्हि कई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब छा ॾिनो, गौर कजो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल क़द नहानी अनिल मुसल्लीन। पाण फरमायो त अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे मना कयो आहे, मूंखे रोके छॾियो आहे त के नमाज़ी खे क़त्ल न कजां। अल्लाह से मूंखे मना करे छॾियो आहे कि नमाज़ी खे क़त्ल न कजां। ही नमाज़ी आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन फरमान खे ॾिसी करे सहाबा इकराम इन खे छा सम्झंदा हुआ। इन फरमान के ॾिसी इहो सम्झंदा हूंदा त जेको शख़्स बेनमाज़ी आहे उहो वाजिबुल क़त्ल आहे। चार मज़हब हिन दुनिया में आबाद आहिनि, चार फ़िक़ह जा मज़हब जेके वॾा नाला वठा वेंदा आहिनि। इमाम मालिक रहिमहुल्लाह, इमाम शाफ़ी रहिमहुल्लाह, इमाम अबू हनीफ़ा रहिमहुल्लाह, इमाम अहमद बिन हम्बल रहिमहुल्लाह, ये चार आइम्मा जिन जे पोयां पूरी उम्मत हलण वारी। को इमाम अबू हनीफ़ा जे पोयां, को इमाम अहमद बिन हम्बल जे पोयां, को इमाम मालिक जे पोयां, को इमाम शाफ़ी जे पोयां। इन्हनि जो कौल छा आहे? इमाम शाफ़ी रहिमहुल्लाह, इमाम मालिक रहिमहुल्लाह, इन्हनि ॿिन्ही जो कौल आहे जेको बेनमाज़ी ॾिसण में अचे, जेको नमाज़ नथो पढ़े, फ़ौरन उनखे क़त्ल कयो। इमाम अबू हनीफ़ा रहिमहुल्लाह छा थो चए थो जेकॾहिं को नमाज़ नथो पढ़े उन शख़्स खे क़ैद में विझी छॾियो, जेल में बंदि करे छॾियोसि, क़ैद करे छॾियोसि। जेसीं तो नमाज़ शुरू नथो करे उन जी क़ैद ख़त्म न कयो। हा, जेकॾहिं नमाज़ शुरू न करे क़ैद में मरी वञे त भले मरी वञे, क़ैद खां आज़ादी न ॾिजोसि जेसीं तो नमाज़ शुरू नथो करे। इमाम अहमद बिन हम्बल रहिमहुल्लाह छा था फरमाइनि? फरमाए थो जेकॾहिं उहो बेनमाज़ी शख़्स आहे उन खां पहिरीं तौबा ताइब थियण जी अपील कयो। उनखे चओ त तौबा ताइब थी, अॼु खां पोइ नमाज़ न छॾिजांइ। जेकॾहिं नमाज़ छॾे थो ऐं जेकॾहिं तौबा ताइब नथो ॾे, मोहलत उनखे ॾियो हिकिड़ी। जेकॾहिं नथो सुधरे त पोइ क़त्ल करे छॾियोसि। एतिरे क़दुरु वॾो मामिलो आहे। हीअ आइम्मा जिन फ़तवाऊं ॾिनियूं, हीअ चोटी जा मुहद्दिस आहिनि। इमाम अहमद बिन हम्बल रहिमहुल्लाह मुस्नद अहमद जो मुसन्निफ़ आहे, हज़ारे हदीसूं लिखण वारा। उन्हनि जा कौल तव्हां ॿुधा त केतिरे क़दुरु सख़्तु कौल आहिनि। जेको बेनमाज़ी आहे उनजो ईमान वारनि सां ताल्लुक़ न आहे। अमीरुल मोमिनीन सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे दौर ख़िलाफ़त में उम्माल खे मोकिलींदा, उम्माल खे वञो ज़कातूं वठी अचो। उम्माल पंहिंजे इलाइक़नि में वेंदा जिॾां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बल्कि उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला जिॾां मोकिलींदा, उहे वेंदा वञी ज़कात वसूल करे ईंदा। उन्हनि खे सम्झायूं त जेकॾहिं तव्हां वञो था फ़लाणे इलाइक़े में, उते यहूदी ऐं ईसाई ऐं मजूसी आहिनि जेके मुसलमान न आहिनि, उन्हनि खां टैक्स वठिणो आहे ऐं जेकॾहिं मुसलमान आहिनि त उन्हनि खां ज़कात वठणी आहे। अमीरुल मोमिनीन ॿुधायो मिन कुल्ल हाल मिन दीनारुन, जेकॾहिं यहूदी नसारा खां टैक्स वठो, उन टैक्स में इहो क़ाइदो रखिजो त जेकॾहिं को बि घर में जेतिरा फ़र्द बालिग़ आहिनि उन्हनि जे मुताबिक़ उन्हनि खां हिकु दीनार वठिजो। दीनार सोने जो हूंदो आहे। हिकु दीनार उन्हनि खां टैक्स वठिजो बालिग़नि खां। ऐं पोइ केॾी वॾी ताक़ीद कयूं,
इन ते गौर कजो। चयूं त जेकॾहिं कंहिं बस्ती में वञो, उन बस्ती में, उन इलाइक़े में, उन ॻोठ में जेकॾहिं तव्हांखे मुसलमान ॾिसण में अचनि, उन मुसलमान खां ज़कात जो मुतालबो कयो। पर जेकॾहिं अहिड़ा मुसलमान तव्हांखे ॾिसण में अचनि जेके नाले जा मुसलमान आहिनि, नमाज़ नथा पढ़नि, उन खां ज़कात वसूल न कजो, उन्हनि खां टैक्स वसूल कजो। मां हुम बि मोमिनीन, मां हुम बि मोमिनीन, मां हुम बि मोमिनीन 3 दफ़ा फरमायो त उहे ईमान वारा कोन्हनि, उन्हनि जो को बि ईमान न आहे। जेके नमाज़ नथा पढ़नि, जीअं यहूदी, ईसाई, मजूसिन खां तव्हां टैक्स वसूल था कयो, ईअं उन्हनि खां ज़कात वसूल न कजो, उन्हनि खां बि टैक्स वसूल कजो। उहे मोमिन आहिनि ई न। अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु एतिरे क़दुरु सख़्तु फ़ैसिलो, ऐं जेका रिवायत मूं बयानु कई, उहा रिवायत बि सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु खां मरवी आहे। उन रिवायत जे करे उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु एॾी सख़्ती कई, यानी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे मना कयो आहे त जेको नमाज़ी आहे उनखे क़त्ल न कर। त इन मां सभिनि मुहद्दिसीन जो इहो मौक़िफ़ आहे, जेकॾहिं नमाज़ी न आहे त जेकॾहिं मुसलसल नमाज़ तर्क करण वारो आहे त उनखे क़त्ल कजे, उनखे ताज़ीरी सज़ा ॾिजे, कानून हुजे उनखे सज़ा ॾियण जो। जेकॾहिं ईमान वारो हूंदो त फ़िक्र कंदो। अज़ीज़ साथियो, जेकॾहिं नमाज़ न आहे त अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, ज़िंदगी जो को फ़ाइदो न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो अक़िमिस सलात लिज़िक्री, नमाज के क़ाइमु कयो मुंहिंजे ज़िक्र जे लाइ, मूंखे यादि करण जे लाइ। ऐं हिकु शख़्स अल्लाह खे यादि करणु चाहे ई नथो त उनजी ज़िंदगी जो कहिड़ो फ़ाइदो। अल्लाह से फरमाए थो मुंहिंजे ज़िक्र जे लाइ नमाज़ क़ाइमु करो, जेकॾहिं मुंहिंजो ज़िक्र करणु चाहे था। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीअ नमाज़ जी फ़ज़ीलत आहे। जेॾी महिल बानो अल्लाह जे साम्हूं बि नमाज़ पढ़े थो, नमाज़ पढ़ंदे सूरतुल फातिहा शुरू थो करे, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। जेॾी महिल सूरतुल फातिहा तिलावत थो करे, पंहिंजे रब करीम जे साम्हूं बीह करे अल्लाह रब्बुल आलमीन उन सां कलाम थो करे, हमदनी रब्बी मज्जदनी आबदी, हमदनी आबदी। अल्लाह रब्बुल आलमीन उन जी तारीफ़ करण खां पोइ फरमाए थो मुझे बाने मुझी तारीफ़ कई, उन जी बुज़ुर्गी अल्लाह जी बयान थो करे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो मुझे बाने मुझी बुज़ुर्गी बयान कई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ख़ुशि थो थिए जेॾी महिल बानो उन जी बारगाह में अचे थो, अची मस्जिद में बीह करे सूरतुल फातिहा पढ़े थो, अल्लाह से हुन सां कलाम करे थो। मूंखे ॿुधायो उन शख़्स जी ज़िंदगी जो कहिड़ो फ़ाइदो जेको 5 वक़्त पंहिंजे रब हक़ीक़ी सां ॻाल्हाइणु नथो चाहे, जेको पंहिंजे रब सां गुफ़्तगू करणु नथो चाहे, जेको पंहिंजे रब सां राति जी तारीख़ी में गुफ़्तगू नथो करणु चाहे, उन जी ज़िंदगी जो बि को बि फ़ाइदो न आहे। अल्लाह सां कलाम केॾी वॾी सआदत आहे, ॾिसी नथो सघे को शख़्स दुनिया में। इहो दीदार आख़िरत में थींदो। रब्बुल आलमीन जो मोमिनीन आख़िरत में दीदार कंदा, पर दुनिया जे अंदरि जेकॾहिं पंहिंजे रब सां कलाम करिणो आहे त नमाज़ जी पाबंदी कयो। अल्लाह सां कलाम, अल्लाह जे रूबरू। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा इकराम एतिरे क़दुरु सख़्तु हुआ। जीअं मूं पहिरीं बयानु कयो, सैयदना उमर एॾो वॾो फतवा ॾिनो त उन्हनि खे यहूदियुनि में शुमार कयो जेके नमाज़ नथा पढ़नि, उहे मोमिन आहिनि ई कोन। सकीफ़ कबीलो आहे, ताइफ़ वारा, सकीफ़ कबीले वारा। हिन वाक़े ते गौर कजो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि सां जिहाद कयो आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद कयो, 13 ॾींहं ताईं जिहाद जारी रहियो। 13 ॾींहं ज़ख़्मनि सां चूर थी विया सहाबा इकराम। 13 ॾींहं मुसलसल विड़ी करे थकिजी पिया, कमज़ोर थी विया। ऐं बनु सकीफ़ कबीले वारा शख़्स वॾा सख़्त जंगजू हुआ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया मुंहिंजा साथियो, हाणे असां तयारी कयूं, वापसी हलूं मदीने, बल्कि वापसी पंहिंजे घरनि ॾांहुं वापसी हलूं। जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ऐलान कयो त सहाबा इकराम इज़हार कयो,
कि अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां अञा विढ़ण चाहियूं था, असां मुक़ाबिलो करण चाहियूं था। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ठीक है, जेकॾहिं विढ़ण चाहियो त सुभाणे वरी जिहाद कंदासीं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़्वाहिश हुई त वापसी हलूं, सहाबा इकराम जी ख़्वाहिश हुई त जिहाद अञा कयूं। गौर कजो, ॿियो ॾींहुं थियो, सहाबा इकराम मैदान में लथा, जंग जारी थी, जिहाद जारी थियो, ॿई पासा तलवारूं हलियूं। एतिरे क़दुरु सख़्तु नुक़सानु थियो मुसलमाननि खे जो 13 ॾींहं जेका पहिरीं जंग हली हुई, जिहाद थियो हो, उन 13 ॾींहंनि में एतिरो नुक़सानु न थियो जेतिरो अॼु 14 ॾींहं ते थियो। वापसी आया, पाण ई अची चयूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु वापसी हलणु घुरिजे, सुबुह जो वापसी हलणु घुरिजे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चयो ठीकु आहे। मालूम छा थियो त रज़ामंदी हुई, जिहाद जो शौक़ु हो, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़्वाहिश, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका ख़्वाहिश हुई, सहाबा इकराम उन ख़्वाहिश के पसंदि न कयो, पंहिंजी ख़्वाहिश हलायूं त असीं जिहाद कयूं। हालांकि अमल वॾो अज़ीम आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी इन थोरी इन जी सहाबा इकराम जी लापरवाही जे करे नुक़सानु वधीक थियो। पोइ वापसी विया हलिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ी थी विया, वापसी था हलो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम सां गॾु वापसी थी विया। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापसी वञी करे कुझु ॾींहंनि खां पोइ कबीला सकीफ़, जंहिंसां जिहाद थियो, जंहिंसां जंग थी, उन्हनि जा सरदार अची विया। कई कबीला हुआ, हिकिड़ो कबीलो कोन हो। जेके बि आस पास में बनु सकीफ़ जा कबीला हुआ, उन्हनि सभिनि जा सरदार ऐं अॻुवान आया, नुमाइंदा आया, गॾिजी आया। सभु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया, चयूं असां मुसलमान थियणु चाहियूं था, पर सिर्फ़ु असां न, जेकॾहिं असां मुसलमान थियासूं त असांजी क़ौमुनि वारा, बिरादरी वारा सभु मुसलमान थींदा। सभिनि जे तरफ़ां असीं नुमाइंदा थी करे आया आहियूं। 13 ॾींहं 14 ॾींहं जंग हली, उन दौरान मुसलमान न थिया, पर हिननि खे अल्लाह जे तरफ़ां हिदायत मिलणी हुई। हिननि जे दहन में ॻाल्हि आई, सोचे इस्लाम क़बूल करण जे लाइ पहुची विया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ठीकु आहे। चयो असांजूं कुझु शर्तूं आहिनि। पाण फरमायो ॿुधायो कहिड़ियूं शर्तूं आहिनि। गौर करण जी ॻाल्हि आहे, शर्तूं ॿुधिजो कहिड़ियूं सख़्तु शर्तूं। चयूं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं मुसलमान त थींदासूं, पर शर्त इहा आहे त असां रोज़ा कोन रखंदासूं। जेके रमज़ान मुबारक जा रोज़ा रखंदा आहिनि मुसलमान, असां कोन रखंदासीं। पाण फरमायो ठीकु आहे, मूंखे क़बूल आहे। चयो असां मुसलमान त थींदासूं, पर ज़कात कोन ॾींदासूं। जेका साल ते मुसलमान ज़कात ॾींदा आहिनि, असां कोन ॾींदासूं। पाण फरमायो ठीकु आहे। टी शर्त बयानु कयूं, चयूं असां मुसलमान त थींदासूं, पर 5 वक़्त नमाज़ न पढ़ंदासूं। जेॾी महिल इहा ॻाल्हि कयूं, इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला ख़ैर फ़ी दीनिन ला सलात फ़ीही। जंहिं दीन में नमाज़ न हुजे, उन दीन में का बि बहितरी न आहे। पोइ तव्हां मुसलमान नथा थी सघो जेसीं ताईं नमाज़ अदा न कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो पोइ मुसलमान कोन था थी सघो। पहिरीं नमाज, रोज़े जो मामिलो, ज़कात जो मामिलो, पर नमाज जे मामले में पाण फरमायो त आउं तव्हांखे कलमो कोन पढ़ाईंदुसि, मुसलमान कोन थी सघंदो। चयो असांखे मोहलत ॾियो। मोहलत वठी करे पाण में सोचूं। सोचण खां पोइ आया, चयो अल्लाह जे रसूल असां नमाज़ पढ़ंदासीं, बाक़ी 2 कम कोन कंदासीं। पाण फरमायो ठीकु आहे, मुसलमान थियो। सहाबा इकराम हैरान, अजीब मंज़र आहे। बनु सकीफ़ कबीले वारा आया, एॾा वॾा सख़्तु शर्त रखियो, इमामुल अंबिया क़बूल कया। परेशान थी विया त ही छा पियो थिए, पर ॻाल्हाए कोन पिया सघनि। छो जो इमामुल अंबिया जो फ़ैसिलो हो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ैसिलो हो। कंहिंखे जुर्रत आहे जो इमामुल अंबिया जे साम्हूं सवाल करे। सैयदना उमर परेशान, सभु परेशान। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे इजाज़त ॾेई विया हलिया। पाण ॾिठूं त सहाबा इकराम ख़ामोश आहिनि, वञनि बि कोन था, पंहिंजी जाइ ते वेठा आहिनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾा हकीम हुआ, हकीमुल उम्मत हुआ। अल्लाह रब्बुल आलमीन वॾी हिकमत ॾिनी। पाण ॾिसी करे सम्झी विया त हिननि सहाबा खे एतिराज़ आहे, पर ॻाल्हाए कोन था सघनि। मुंहिंजे साम्हूं एतिराज़ पेश नथा करणु चाहिनि। सम्झी विया। पाण फरमायो मुंहिंजा सहाबा वेझो थियो, वेझो थिया, क़रीब थिया। पाण फरमायूं त तव्हां यकीनन परेशान हूंदो त इमामुल अंबिया हिननि खे नमाज़ जो चयो आहे, न रोज़े जो चई, न ज़कात जो चई, ऐं मुसलमान थी विया। पाण फरमायूं उमर, अल्लाह जे क़ुरान में हिकिड़ी आयत आहे। पाण फरमायूं उमर,
नालो वठी करे फरमायूं उमर, छो जो उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु हिन फ़ैसिले सां वधीक परेशान हुआ, छो जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अशद्दुहुम फ़ी अम्रिल्लाहि उमर, मुंहिंजी उम्मत में जेकॾहिं दीन जे मामले में को सख़्त मिज़ाज आहे त उमर बिन ख़त्ताब। सैयदना उमर वधीक परेशान हुआ, पाण फरमायो उमर, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो इन्न सलात तन्हा अनिल फहशाई वल मुनकर, नमाज बुराई बुछड़ाई गलत कमन का रोके थी। उमर, नमाज पढ़ सुठो कम आहे, ज़कात ॾियणु न ॾियणु बुरो कम आहे, रोज़ा न रखणु बुरो कम आहे, पर ही ॾिसजो मुंहिंजो फ़ैसिलो आहे, हीअ जेकॾहिं पाबंदी सां नमाज़ पढ़ंदा त रोज़ा बि रखंदा ऐं ज़कात बि ॾींदा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो ही फ़ैसिलो, मिसाल ॿुधजो, जेॾी महिल इहो फ़ैसिलो अल्लाह जे रसूल कयो, यादि रखिजो इमामुल अंबिया जो जेको फ़ैसिलो आहे, इन हुआ इल्ला वहयु यूहा, हर मुसलमान ॼाणे थो इहो फ़ैसिलो अल्लाह जी तरफ़ आहे। हिकिड़ी वॾी सम्झाणी आहे हिन फ़ैसिले में। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे इजाज़त ॾेई छॾी, ज़कात जो वक़्तु आयो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमिलनि खे मोकिलियो, फ़िलाणे इलाइक़े मां ज़कात वठी अचो, फ़िलाणे इलाइक़े मां वठी अचो, आमिलनि खे मोकिलियूं, पर सक़ीफ़ ॾे आमिल खे न मोकिलियूं, छो जो उन्हनि सां वाइदो कयूं त ज़कात असां तव्हांखे कोन वठंदासीं। सहाबा इकराम अञा बि ॾिसनि पिया मंज़र, हाणे छा थींदो। अल्लाहु अकबर, इमामुल अंबिया जो फ़ैसिलो, ऐं फ़ैसिलो हक़ीक़त में रब्बुल आलमीन जो फ़ैसिलो हो। उन साल सहाबा इकराम फरमाईंदा सभ खां वधीक जेका ज़कात आई बनु सक़ीफ़ कबीले जी, सभ खां वधीक ज़कात आई। इमामुल अंबिया सभिनि ॾे आमिल मोकिलिया, ज़कात वठी अचो, पर बनु सक़ीफ़ जा सरदार पाण ई ज़कात खणी मूं वटि पेश थिया, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं पेश थिया, जो अल्लाह जे रसूल जी असांजे क़बाइल जी ज़कात आहे। अमीरुल मोमिनीन जो ख़िलाफ़त जो दौर आहे, हिकु ताजिर आयो, अमीरुल मोमिनीन पुछो त मूंखे ॿुधा त सक़ीफ़ कबीले वारनि जी छा कैफ़ियत आहे, सक़ीफ़ कबीले वारनि जी छा कैफ़ियत आहे, उन्हनि जे हालात जे बारे में ॿुधा। चई आऊं अमीरुल मोमिनीन उते हिकिड़ी राति मूं गुज़ारी, उन राति रमज़ान जो महीनो हो, उन में मूं राति गुज़ारी, पर उन राति मूं ॾिठो बनु सक़ीफ़ जो औरतूं मर्द नंढड़ा मासूम ॿार सभई उथियल हुआ, सभई तहज्जुद पढ़ी रहिया हुआ ऐं सहरी जी तयारी करे रहिया हुआ। अज़ीज़ साथियो, नमाज़ इहा आहे नमाज़ जी अहमियत। जेकॾहिं सुकून दिल क़ल्ब सां ख़ालिस दिल सां नमाज़ पढ़ंदो, सभु मामलात अल्लाह बहितर करे छॾींदो, नेकी जी राह बि आसान थी वेंदी, बदी जूं रास्ता बंदि थी वेंदा। पर जेकॾहिं नमाज़ न पढ़ंदासीं त नेकी जूं राहूं आसान बि हूंदियूं, पर असांखे तौफ़ीक़ कान थींदी। छो जो नमाज़ खां बजाए उन खां बग़ैर कंहिं अमल जो को फ़ाइदो न आहे, को असरु न आहे, को तसीर न आहे। एतिरे क़दुरु अहम मामिलो आहे नमाज़ जो। नमाज़ पढ़ो पाबंदी सां, वक़्त सां नमाज़ पढ़ो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो आख़िरी नसीहत बि नमाज़ आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी ज़िंदगी जे आख़िरी लम्हात में, आख़िरी साअतुनि में, आख़िरी सेकंडनि में पाण फरमाईंदा अस्सलात अस्सलात वमा मलकत ईमानुकुम, नमाज़ पढ़ो, नमाज़ पढ़ो, ऐं जेके तव्हां जुबानियूं आहिनि ऐं जेके तव्हांजा ग़ुलाम आहिनि उन्हनि जो ख़्यालु कजो। नमाज़ नमाज़ नमाज़, इमामुल अंबिया ज़िंदगी भर नमाज जो दर्स ॾिनो, सहाबा इकराम खे एतिरे क़दुरु पाबंद कयूं त सहाबा इकराम जी ज़िंदगियुनि में मिसालूं बयानु कजनि त ज़िंदगी ख़तमु थी वञे त केतिरे क़दुरु नमाज जा पाबंद हुआ। त नमाज जो शख़्स नथो पढ़े, उनजो ईमान तरद्दुद जो शिकार आहे, शक जो शिकार आहे। मूं तव्हांजे साम्हूं अक़वाल रखिया आइम्मा मुहद्दिसीन जा, उहे चवंदा त का मोहलत न ॾियो, जेकॾहिं नमाज़ नथा पढ़नि क़त्ल करे छॾियो। वक़्त जे हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे, नमाज़ न पढ़े उनखे क़त्ल करे छॾियो। अज़ीज़ साथियो, अल्लाह जी मोहब्बत चाहियो था त रब साईं असां खां राज़ी थी वञे त नमाज़ ॾांहुं अचो, नमाज़ जी पाबंदी कयो। फ़र्ज़ नमाज़ ज़रूरी आहे, उन नमाज़ जी पाबंदी न आहे त अल्लाह असां खां नाराज़ आहे। इहे आफ़तूं बलाऊं परेशानियूं तकलीफ़ूं सिर्फ़ु इन करे आहिनि। ज़हर अल फ़सादु फ़िल बर्रि वल बहरि बिमा कसबत ऐदिन नास, फ़साद जेको बि ज़मीन में थिए थो इहे तव्हांजे हथनि जी कमाई आहे। जेकॾहिं सुधरी वञो, ईमान ॾांहुं अचो, नमाज़ ॾांहुं अचो, दीन जे फ़रीज़नि ते अमल कयो त अल्लाह रब्बुल आलमीन आसानियूं नाज़िल कंदो। जेकॾहिं न सुधरंदासीं त नमाज़ क़ाइमु न कंदासीं त कंहिं क़िस्म जी आसानी न आहे। आख़िरी हदीस बयानु करे पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदुसि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
वाक़ियो आहे सफ़र जो। ॾिसजो त नमाज़ी सां अल्लाह जी मोहब्बत केॾी आहे। सुनन अबी दाऊद जी हदीस आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सफ़र में वञनि पिया, सहाबा इकराम बि गॾु आहिनि। सहाबा इकराम थोरो अॻिते पोइते थिया कंहिं कम जे करे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकेला मौजूदु आहिनि। जिब्रील अमीन नाज़िल थी वियो, वही खणी आयो चई अल्लाह जे रसूल ही पहाड़ तव्हां ॾिसो पिया, ही जबल, इन जबल जे हुन पासे हिकु शख़्स आहे। जबल जो सफ़र केॾो हूंदो आहे, 2 महीना बि थी सघनि था, 3 महीना, वॾा वॾा पहाड़ हूंदा आहिनि, पूरा इलाइक़ा पहाड़ी हूंदा आहिनि। पाण खे फरमायूं जिब्रील अमीन ख़ुशख़बरी ॾियणु आयो आहे, हिन पहाड़ जे हुन पासे, जबल जे हुन पासे हिकु शख़्स आहे। उन शख़्स छा कयो, ॿकरियूं पे चारियईं, जानवर पे चारियईं, पर नमाज़ जो टाइम थियो, अज़ान ॾिनई। अज़ान ॾियण खां पोइ इंतज़ारु कयईं। अॻिते पोइते ॾिठईं त को माण्हू अचे त जमात सां नमाज़ पढ़ा, पर ॾिठईं त जेकॾहिं अञा इंतज़ारु कंदुसि अदा जो वक़्तु ख़तमु थी वेंदो, नमाज़ क़ज़ा थी वेंदी। बस जेको माण्हू न आहे, तकबीर चई, पाण ई नमाज़ शुरू कई। अल्लाह रब्बुल आलमीन खे एॾी अदा पसंदि आई, अल्लाह रब्बुल आलमीन खे एॾो हुनजो इहो अमल पसंदि आयो। अकेलो आहे, केरु नथो ॾिसे, पर नमाज़ जो एतिरो फ़िक्र आहे जो अदा जे वक़्त में अकेलो तकबीर चई करे नमाज़ जो पढ़े। अल्लाह रब्बुल आलमीन 70,000 फ़रिश्ता उनजी इक़्तिदा में पोयां बीहारे छॾिया, उनखे मुकम्मल जमात जो अजर ॾिनई। 70,000 फ़रिश्ता अल्लाह साईं आसमान तां नाज़िल कया, जेके हुनजे पोयां बि नमाज़ पढ़ियूं, हुनखे जमात जो अजर मिलियो। इहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुशख़बरी जिब्रील अमीन ॾियणु आयो। त जेको शख़्स नमाज़ सां मोहब्बत कंदो त उन सां अल्लाह जी मोहब्बत आहे। जेको नमाज़ सां मोहब्बत न कंदो त उहो हमेशह दुनिया में परेशान हूंदो, आख़िरत में त हुअं ई परेशान आहे, दुनिया में बि उहो परेशान हूंदो। रब्बुल आलमीन का दुआ आहे, अल्लाह रब्बुल आलमीन असांखे हर 5 वक़्त पाबंद नमाज़ी बनाए। सुबहान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।